अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम स्पेशल टॉक में आया फयाज कुरैशी। नाज़रीन, मुल्क की जो मजमूई सियासी सूरत हाल है उनमें रोज़ बरोज़ जिते नई डेवलपमेंट पे थी थे उते मुख्तलिफ़ जो मामला ख़ास तौर पर सुप्रीम कोर्ट की बुधणी वारो इशू जो है उनमें जेके रोस्टम की तब्दीली वारो माहौल हुए या सिंध में जो अमन अमान की सूरत हाल हुए उन सां गॾोगॾु जेका इतिहादी हुकूमत है उन इतिहादी हुकूमत में जेके शरीक जेके पार्टियों ख़ास तौर पर MQM पारां आदमशुमारी के हवाले से ख़दशनि जो इज़हार किया वियो आहे। अहिड़ी तरह सां हुननि पंहिंजी जेका राब्ता कमेटी जो इजलास घुराइण खां पोइ पंहिंजा जेके MPs MNAs ऐं सेनेटर्स आहिनि उन्हनि खां इस्तीफ़ाऊं तलब करे वरितियूं। हवाले सां अॻुबराई कंदे वज़ीर अज़म सां मुलाक़ात तोड़े गवर्नर सां मामला रखण खां पोइ जेका गॾियल तौर ते इस्तीफ़ा ॾियण जे हवाले सां बि हिकिड़ी पेशकदमी जी जेका सूरत हाल आहे उहा बि साम्हूं आई आहे। अहिड़ी रीति जेका मुल्क में जेको सियासी तोड़े आइनी ऐं अदालती बहरान आहे उन बहरान में मुल्क के कढण के हवाले से सियासी कुवतूं पंहिंजी कोशिशुनि में अॻुबराई कर रही जिते आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस के हवाले से जमायत इस्लामी की क़यादत पारां अॻुबराई साम्हूं आई है। उते अहिड़ी रीत परवेज़ खटक जो अॻूणो वज़ीर आला पंजाब रहियो आहे ऐं वज़ीर दफ़ा पाकिस्तान रहियो आहे उन जी घरवारी जी वफ़ात खां पोइ जेको ताज़ियती जेको मेड़ाको हुयो उनमें ख्वाजा साद रफ़ीक तोड़े ॿियनि जेको अयाज़ सादिक ऐं ॿियनि अॻुवाणनि पारां शिरकत खां पोइ ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं ऐं जेका तहरीक इंसाफ़ जी क़यादत आहे उन सां पंहिंजो मौक़िफ़ रखंदे मुल्क खे जेको ख़ासि तौर ते पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जो जेको हुकूमतुनि जे ख़ात्मे खां पोइ असेंबली जे टुटण खां पोइ जेको बहरान पैदा थियो उन जे हवाले सां जेका अॻुबराई जी जेका सूरत हाल आहे उन्हनि ते ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं आहिनि। इन खां अलावा मुल्क में जेको ऑडियो लीक्स वारो जेको मामिलो आहे ये समूरा जेके मामला अॼु जे हिन बहस में शामिल कंदासीं। असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ MPA हीर सोहो ऐं डॉक्टर अली रिंद ॿिन्ही महिमाननि खे प्रोग्राम में भलीकार। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शुरुआत क्यों था हीर तव्हां खां जेको मुल्क में आदमशुमारी वारो जेको मामलो आहे उनमें 2017 वारी जेका आदमशुमारी हुई उन ते शदीद एतराज़ हुआ। वफ़ाक़ी हुकूमत जेका गुज़रियल हुई उन सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत तोड़े MQM ऐं ॿियनि पार्टियुनि ॿिन्हिनि एतराज़नि ते ॻाल्हि ॿोल कई हुई ऐं हिन वक़्तु जेको मुल्क में डिजिटल जेका पहिरीं आदमशुमारी ऐं मुल्क जी मजमूई तरह सां सतहीं जेका आदमशुमारी आहे उनजो मरहलो ख़ात्मे जे वेझो ऐं कुझु ॾींहंनि जी वाद जेका आहे उहा कई वई आहे। पर MQM पारां जेके कराची में जेके आदमशुमारी जा जेके अंग अखर आहिनि उन्हनि ते शदीद एतराज़नि जो सिलसिलो ॿीहर शुरू थी वियो आहे ऐं यकीनन कराची जी जेका आबादी आहे पहिरें जे मुक़ाबले में उनमें कुझु लखनि जी वाद जे बजाए घटिताई नज़र आई आहे। छा ॾिसो था हिन सूरत हाल खे इतिहादी हुकूमत हूअं बि जिते ॾिठो वञे त कमज़ोर जेके टंगुनि ते बीठल हूंदी आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जॾहिं सेंसस के हवाले सां डिजिटल सेंसस के हवाले सां ॻाल्हियूं हलियूं पे उन टाइम ते यकीनन सिंध जे शऊर वारे माण्हुनि खे ताफ़ुज़ात हुआ। ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो बि इज़हार कयो त जेका हिन वक़्तु जेका सेंसस थी रही आहे डिजिटल उन जे हवाले सां असांखे ताफ़ुज़ात आहिनि। उनजो रीज़न इहो त की तव्हां ओवरऑल जेके बि स्टेक होल्डर हुआ उन्हनि खे इंफॉर्म न कयो, उन्हनि खे ऑन बोर्ड न वरितो जंहिंजी वजह सां ताफ़ुज़ात वधंदा विया ऐं डिजिटल सां गॾोगॾु जेके सुवाल वधंदा सभ खां पहिरीं जेको एतिराज़ु हो त तव्हां NIC जे बग़ैर जेतिरा माण्हू आहिनि तव्हां गॾु करे सघो था। अच्छा, उन ते एतिराज़ु कयो वियो। इवन असां पंहिंजे डिस्ट्रिक्ट वाइज़ बि शयूं रखियूं त बाबा जेकॾहिं घर में तव्हां वञो था तव्हां जेको आहे गणप करियो था त छा तव्हां सवाल कयो त उन्हनि चयो त न असां सवाल बि नथा करे सघूं ऐं जेकॾहिं उते 20 माण्हू आहिनि ऐं उते जेकॾहिं हू 40 लिखणु चाहिनि त 40 लिखाए सघनि था। त इहे कुझु टेक्निकल इशू हुयूं जिन ते एतिराज़ थिया पिया ऐं उहो NIC खे बि जेको आहे एड कयो वियो ऐं हीउ चोथों दफ़ो जेको आहे उनखे ॻणप में रखियो वियो आहे। ॻणप में जेको आहे वाद कई वई आहे त उहे जेके जहिड़ी तरीक़े सां असीं चऊं त डिजिटल में बहितरी आहे उन सां गॾोगॾु जेके ताफ़ुज़ात आहिनि असांखे इहो सिंध जे माण्हुनि खे ताफ़ुज़ात आहिनि छो त हीअ तव्हांजो फ्यूचर जा फ़ैसिला कनि था। तव्हांजी NFT अवार्ड तव्हांजा प्रोजेक्ट तव्हांजा जेके वसीला आहिनि उहे हिन सेंसस जे बेस ते तव्हांखे आदमशुमारी मर्दमशुमारी जे बेस ते तव्हांखे मिलनि था। त उन हवाले सां ऐं ॿी ॻाल्हि जेका हिन में टेक्निकल तौर ते जेका शइ रखी वई हुई त तव्हां जेका गणप करायो पिया उनखे शो कोन करणी आहे, उहो डायरेक्ट वेंदी इस्लामाबाद ऐं इस्लामाबाद जी मज़ियत फिगर खे शो कंदो। त कुझु फिगर्स हुआ जिन ते यकीनन जेको ॿी शोर माण्हू उनखे एतिराज़ हुआ। MQM जो जेको पॉइंट आहे उहो MQM ई ॿुधाए सघे थी त उन्हनि जो
छा मूंखे जेतिरी ॼाण आहे त हू पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, ख़बर आहे त वर्किंग कीअं थींदी आहे। उहो वही जेके ख़ाली सिर्फ़ु ॻाल्हियुनि जे बेस ते करणु चाहिनि था त उहो उन्हनि जो कमु आहे, उहो वधीक बहितर तरीक़े सां ॿुधाए सघनि था त कहिड़ी पॉइंट ते उन्हनि खे एतिराज़ु आहे, छाजे करे एतिराज़ु थियो आहे ऐं छो एतिराज़ु आहिनि, उहो वधीक तफ़सील सां ॿुधाए सघंदा। पर कुझु पॉइंटनि ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे बि एतिराज़ु आहे जंहिंमें शयुनि खे बहितर थियो आहे। हाणे जनरली हाणे वरी 30 अप्रैल ताईं खणी विया आहिनि। असीं उमेद कयूं था त जेका ॻणप ईंदी, जेको माण्हू जिथे आहे हुनखे ॻणियो वञे। हाणे उनखे बहितर तरीक़े सां ॻणी सघनि, ॻणनि था कोन था ॻणनि उन में छो त ज़ाहिर ॻाल्हि आहे मां ख़ुदि डिस्ट्रिक्ट सिजावल सां आहियां, असां ख़ुदि मीटिंग्स कयूं आहिनि, खोड़ सारी शयूं आहिनि जेके असांखे बि आहिनि। टीचर्स जेके विया आहिनि उन्हनि बि किथे ॻोठ ॻणिया आहिनि, किथे जेके आहिनि ॻोठ जेके आहिनि उहे शायदि ॻणप में या माण्हुनि खे पॉसिबल कोन्हे त तव्हांखे 20 खां 25 मिंट हिकु करे घर खे ॻणण में लॻनि था। अगरि तव्हां हिनखे प्रॉपर वे में काउंट करियो था त हिकिड़े घर खे काउंट करण तव्हांखे 25 मिंट 20 खां 25 मिंट लॻंदा। त हिकिड़ो टेक्निकल तौर ते वॾो प्रोसेस आहे जंहिंखे अगरि ईमानदारी सां कमिटेड थी कयो वेंदो त सुठी जेका सेंसिस थींदी। अदरवाइज़ जेकी आहे उहो ॻणप सिर्फ़ु छा चऊं त वक़्त जो ज़िया थी वेंदो, पैसे जो ज़िया थींदो ऐं उहा शइ जेकी आहे उहा माण्हुनि खे या जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि या सूबनि खे हिन ते एतिराज़ वधंदा वेंदा। अच्छा। तो हिन वक़्तु असां उमेद आहियूं यकीनन सभु राब्ते में आहिनि, वधीक रिज़ल्ट शयूं जेके आहिनि उन्हनि खे ॾिसंदासीं। हाल फ़िलहाल अञा ताईं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेको उन टाइम ते स्टैंड आहे उहो ई स्टैंड आहे त मर्दनशुमारी खे बाक़ाइदा जेको जिथे आहे उनखे काउंट कयो वञे। हाणे यकीनन सवाल आहिनि एमक्यू में पंहिंजी जॻह ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेकी ताफ़त अथव उन हवाले सां मीटिंग्स मुख़्तलिफ़ टाइमिंग ते थियूं आहिनि ऐं असां उमेद कयूं था त उहो प्रॉपर वे में हिन सेंसिस खे कयो वेंदो ऐं उहा मर्दमशुमारी ईंदी जेके पूरे पाकिस्तान जी आवाम एक्सेप्ट कंदी, सूबा एक्सेप्ट कंदा ऐं क़ौमूं जेके बि क़ौमूं आहिनि उहे हिन मर्दमशुमारी खे अगरि सिर्फ़ु कंहिंखे फेवर ॾियण जे लाइ कई वेंदी त यकीनन हिन ते इख़्तिलाफ़ वधंदा ऐं तहफ़ुज़ात आहिनि ऐं वधीक तहफ़ुज़ वधंदा वेंदा। अच्छा, ही साहिबा एमक्यूएम हिन वक़्तु एतिराज़ कया आहिनि। पाकिस्तान पीपुल्स पार्टी 2017 वारी जेका आदमशुमारी हुई उन ते शदीद एतिराज़ कया विया। हिन वक़्तु सिंध हुकूमत वॾे वज़ीर पाकिस्तान पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि एतिराज़ कया विया। वज़ीर अज़म हिननि मामलनि खे ॿुधो बि हुयो। एहसन इक़बाल साहब जेको उहो बि हिते आयो, या सेंसस जा जेके अमलदार हुया उहे बि कराची आया हुया, वॾे वज़ीर सां मुलाक़ात थी हुई, मामलनि खे ॿुधो, हल करण जी कोशिशि कई हुई। त हिन समूरी सूरत हाल में सम्झो था त पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे के कंसर्न आहिनि या सम्झे थी त बहितर आदमशुमारी थी आहे, या पीपुल्स पार्टी खे बि न जेका डिजिटल आदमशुमारी उन ते एतिराज़ जेके आहिनि उहे उन में वाध थी आहे या बहितरी नज़र अची रही आहे? न उन में यकीनन ॾिसो 2-3 शयुनि ते एतिराज़ आहे। हिकिड़ो त यकीनन जॾहिं तव्हां NIC खे शो नथा करियो ऐं जॾहिं NIC तव्हां कंदा त यकीनन उहो नाज़रा वटि जेको तव्हांजो रिकॉर्ड आहे उहो रिकॉर्ड ऑटोमेटिकली शो थी वेंदो। हिकिड़ी पॉइंट जेका पाकिस्तान पीपुल्स पार्टी उन ते ॿी जेका बि डिजिटलाइज़ करण सां गॾोगॾु जेकॾहिं तव्हां पंहिंजे एग्जीक्यूटिव खे सूबे जे एग्जीक्यूटिव ख़बर न हूंदी, तव्हां DC खे ख़बर न हूंदी डिस्ट्रिक्ट वारनि खे, त यकीनन इहे तव्हांजे तहफ़ुज़ात वधंदा वेंदा त तव्हां कीअं शो कंदा त फिगर जे तव्हांजी जेका पॉपुलेशन जी बेस आहे उहो तव्हां अगरि डिस्ट्रिक्ट जे एडमिनिस्ट्रेशन खे नथा ॿुधायो, तव्हां पंहिंजे जेको आहे तव्हांजे सूबे जो एग्जीक्यूटिव आहे उनखे तव्हां नथा ॿुधायो, उन सां तव्हां इंटरेक्ट नथा करियो, उन सां तव्हां फिगर खे जेका फिगर आहे उहो नथा शेयर करियो, त यकीनन इहे जेका आहे तव्हांजी जेका आहे उहा हुन ते तहफ़ुज़ वधंदा वेंदा। तो मां सम्झां हिकिड़ी ॿिनि शयुनि ते जेके हिननि जी इंटरेक्ट थी हुई उन सां जेको आहे हिकिड़ो त टाइमिंग थोरी हुई, उहो टाइमिंग वधाई वई आहे ऐं उन सां जेके तव्हांजे अंदरि ॻणप असां नथा कयूं त जेको जिथे आहे उहो ॻणियो वञे। ठीकु आहे। उहो किथे पंजाब जो आहे त पंजाब में ॻणियो वञे, अगरि सिंध में आहे ऐं कराची में यकीनन हिकिड़ो ॿियो इशू आहे, यकीनन तव्हांजे साम्हूं आहे त इहो हिकिड़ो मिनी पाकिस्तान चयो थो वञे त माण्हू हिकु वॾी तइदाद जेके अफ़गानी रहनि था, हिकु वॾी तइदाद जेके ॿियनि सूबनि जा माण्हू अची रोज़गार कनि था, उन्हनि खे तव्हां काउंट कराची में एज़ ए रेजिडेंसी शो करियो था या तव्हां उन्हनि खे शो वरी बि वञी तव्हां उन्हनि खे ॿियनि सूबनि में कंदा। त इहे टेक्निकल सवाल आहिनि जिन ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा तहफ़ुज़ात आहिनि। जॾहिं तव्हां उन सां गॾु जेका फिगर आहे उहा शो कई वेंदी, उहा तव्हां सां शेयर कई वेंदी त वधीक फर्दर ॿुधाए वञो त उहे शयूं तव्हां सां कीअं आहिनि। तो हाल फ़िलहाल त जेके 2-3 शयुनि तहफ़ुज़ात हुआ त तव्हांजो टाइम फ्रेम वधायो वञे, त टाइम तमामु घटि रखियो वियो, उनखे अगरि तव्हां कैलकुलेट कयो त तव्हां पॉसिबल न हो त तव्हां इहा सेंसिस जेकी आहे उहा तव्हां
पूरे पाकिस्तान जी 24 करोड़ 27 करोड़ जी आबादी खे तव्हां पॉसिबल ई कोन्हे त तव्हां उनखे जेको काउंट करे सघो। सो उहो ठीक टाइमिंग खे वधाई वई आहे तव्हांजी जेको आहे शयूं हाणे जेके जॾहिं हिनखे कंप्यूटराइज़ कयो वेंदो ऐं हिनखे फिगर खे जॾहिं शेयर कयो वेंदो त पोइ आउं सम्झां थी त वधीक ॿुधायां। असां ख़ुदि राब्ते में आहियूं, असां ख़ुदि मीटिंग पंहिंजे डिस्ट्रिक्ट में ॿुधियूं आहिनि जो आहिनि ऐं उन्हनि खे बाक़ाइदा जेका हिन वक़्तु ताईं जेका फिगर थिए पई उहो असां करूं पिया त तव्हांजा केतिरा घर आहिनि, तव्हांजी केतिरी मर्दमशुमारी, तव्हांजी केतिरी आबादी आहे, केतिरा तव्हांजा ब्लॉक आहिनि, उन्हनि खे बाक़ाइदा जेका रोज़ जी बेसिस ते डिस्ट्रिक्ट जी जेका आहे उहो इंतिज़ामिया उहो ॿुधाए थी असांखे त हीअ शइ आहे। हाणे आया उहो जेका शइ जेका फिगर डिस्ट्रिक्ट वारी ॿुधाए पई उहो जॾहिं इस्लामाबाद वेंदी त उहा शेयर साॻी फिगर थी अचे या उनमें का चेंजिंग थी अचे त उहो फर्दर जेके जॾहिं शयूं ओवरऑल तव्हांजूं कंप्लीट थी ईंदियूं त पोइ असां ॿुधाए सघूं था त इहा सेंसस जेका तव्हां कराई आहे उहा सिंसियरिटी जे बेस ते कराई आहे या ॿी का ॿियो को हुन में इशू आहे ऐं छा आहे। छो त ज़ाहिर ॻाल्हि आहे हिन वक़्तु जेको इशू MQM खणे थी त जेका पॉपुलेशन आहे कराची जी उहो काउंटिंग में घटि हुई नगर जी। तव्हां ख़बर आहे त हिकिड़े अपार्टमेंट में जिते तव्हांजी अपार्टमेंट खे अगरि तव्हां काउंट था करियो त जिते तव्हांजा फ्लैट्स आहिनि सिस्टम आहिनि उन में ई आबादी तव्हांजी एतिरी गुंजान आबादी आहे त अगरि उहा काउंटिंग में न ईंदी त यकीनन MQM जो बेस आहे उन ते अगरि त उहो तहफ़ुज़ात पंहिंजी जॻह ते हक़ वॼाइनि पई। ठीक है लाइन ते रहिजो हिरसो साहिबा। डॉक्टर साहब जहिड़ी रीत हिरसो साहिबा ॻाल्हि कई त पाकिस्तान पीपल्स पार्टी के अफ़गानीन वारनि मामलनि ते या जेके पर ॾेई आहिनि उन्हनि ते हिन वक़्तु बि जेको एतिराज़ आहिनि MQM जो जिते हिन वक़्तु जेको एतिराज़ आहे हिकु तरफ़ जेकॾहिं असां कैलकुलेशन करे अंगनि अखरनि खे ॾिसूं त असांखे इहो जेको उन्हनि जा जेके तहफ़ुज़ात आहिनि उहे उन में जेन्युनिटी नज़र अचे थी छाकाणि जो जेका 2017 जी जेका आदमशुमारी 5 सालनि में जेका पॉपुलेशन जेका वधी आहे उहो त ठहियो पर हिन वक़्तु जेका गणपति आहे उन में वधीक जेका घटिताई जेका नज़र अची रही आहे सम्झो था ये एतिराज़ वाजिबु आहिनि या जेको हू इस्तीफ़ा जे लाइ हमेशह धमकियूं ॾींदा आहिनि हीअ उन मुताबिक़ आहे रज़ामंद थी वेंदा इन ई आदमशुमारी खे क़बूल कंदा या इन ते ॿीहर एतिराज़ थींदा इन खे रद्द कंदा? ॾिसो फयाज़ ही मामिलो त बिल्कुलु बुनियाद खां खणिजे त ही सभु थिए छो पियो सॼो जेको मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त सिस्टम कम ई कोन पिया कनि मुल्क जे अंदरि। पाणी जी विर्छ हुजे, नाणे जी विर्छ हुजे या जेके जेके मामला ऐं अदरवाइज़ कंहिं बि नॉर्मल स्टेट जे अंदरि वेही टेबल ते हल थियणु खपनि उहे माफ़ु कजो उहे हिते हल नथा थियनि ऐं बदइतमादी बदगुमानी हिकिड़ी पंहिंजी जॻह ते रहे थी उनजो हिकिड़ो पूरो पस मंज़र मौजूदु आहे। हाणे जीअं हीअ ॻाल्हि कई त NFC अवार्ड सभिनी खां वॾो इशू हूंदो आहे त पाकिस्तान में आबादी जे बुनियाद ते नाणे जी विर्छ थिए थी। हाणे जंहिं सूबे जी आबादी वधीक हूंदी उनखे वधीक पैसा मिलंदा। हाणे उन जे अंदरि असां वटि पाकिस्तान में जेका डेटा जी फजिंग आहे, डेटा कंट्रोल आहे ऐं डेटा खे मैनिपुलेट करणु इहा हिकिड़ी पंहिंजी हक़ीक़त आहे। जो चवंदा आहिनि RTS विहारियो वियो या अव्हांखे 63 टाउन जे अलाटमेंट्स यादि हुजनि त सिंधी ज़ातियुनि खे चूंडे कंप्यूटर में विधऊं उनखे उन मां कढी छॾियऊं बैलेटिंग चवनि त भई कंप्यूटर कई आहे उन में को बि सिंधी कोन हो। सो ही जेको डेटा कंट्रोल थिए थो उहो जिन माण्हुनि जे हथ में आहे उहे हिन मुल्क जा मालिक आहिनि मुल्क खे हलाइनि पिया। ऐं पोइ हफ़्ते ॾेढ जे अंदरि 3-4 पंजाबी साफ़ आहिनि बरमला TV ते जावेद चौधरी, अफ़सार आलम, असद तूर ऐं ॿियनि चयो त जेको पंजाबी इलीट आहे उहो पंहिंजे मक़सद लाइ हिन मुल्क खे जंहिं तरीक़े सां हलाए पियो या उन जे अंदरि गड़बड़ कराए पियो उन जो ही सॼो नतीजो निकिरी रहियो आहे जो पाकिस्तान में का शइ सिधी कान थी थिए। हाणे अचूं था हिन आदमशुमारी जे हवाले सां त सभिनी खां पहिरीं त हिन में पीपल्स पार्टी जो तमामु हिकिड़ो ॾोहारी किरदारु आहे। उहो ईअं त 2017 जे आदमशुमारी खां बाद में MQM खे एतिराज़ हो आदमशुमारी ते त असांजो वॾो वज़ीर CCI जी मीटिंग में इन आदमशुमारी खे नई डिजिटल आदमशुमारी खे क़बूल करे आयो पर पब्लिक जा अॻु चवंदा रहिया त न असांखे एतमाद में न वरितो वियो आहे। एसी ताईं जेसी ताईं वञी उन्हनि स्टेटिस्टिक्स वारनि वरी इहो ॿुधायो त भई तव्हांजो पंहिंजो चीफ मिनिस्टर इन में असांखे हा करे आयो आहे तॾहिं असां शुरू कई आहे हिकु ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि त जेका कराची जे अंदरि MQM जमायत इस्लामी खे जेका ॻणती आहे उहा इहा आहे त जेकॾहिं कराची जी आबादी थोरी थींदी त उन जे अंदरि MPA या MNA जूं सीटूं घटि थियूं। हाणे पीपल्स पार्टी जो जीअं त कराची में एॾो वॾो स्टेक कोन्हे इन करे पीपल्स पार्टी खे ॻणती ई कान्हे त कराची जी आबादी केतिरी थी ॾेखारी वञे। हालांकि कराची सिंध जो हिसो आहे ऐं जेकॾहिं कराची जी आबादी 1.25 करोड़ जी जॻह ते 2.5 करोड़ हूंदी त उहो
1 करोड़ जेको वाधारो आहे या 1.25 करोड़ वाधारो आहे, उहो सिंध जी मजमूई आबादी में ॻणप में ईंदो, जेको पोइ NFC अवार्ड में जेको असांजो 25% आहे उन में वसीलनि सूबनि जी जे शेयर शराकत में हिस्सेदारी वधंदी। उहो वधंदो था। फयाज़, मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हांखे? बिल्कुलु अचे थो, बिल्कुलु अचे थो। सो हाणे पीपल्स पार्टी जेको पंहिंजो ॿिटो पंहिंजो किरदारु छॾे इन ते, हाणे पीपल्स पार्टी ऐं MQ ॿई हुकुमरान इतिहाद जो हिसो आहिनि ऐं उहे माना ॾिसो न, एतिराज़ उहो कंदो आहे, एहतजाज उहो कंदो आहे जेको अपोज़िशन में हूंदो आहे, जिन वस में न हूंदो आहे। हीअ ॿई पार्टियूं ख़ुदि हुकूमत में शामिल आहिनि, त ॿिन्ही खां पुछाणो थियणु खपे त तव्हां हिकु तरफ़ सिंधियुनि सां अची ॻोड़ा ॻाढ़ियो था ऐं ॿिए पासे जिते तव्हांखे ॻाल्हाइणु खपे उते नथा ॻाल्हाए सघो, त माजरा छा आहे? ॿुधायो त तव्हांखे कंहिंजी बाहि मरोड़ियल आहे, केरु तव्हांजी ॾिड़ी ते रत रखियो वेठो आहे, उते नथा ॻाल्हाए सघो इस्लामाबाद जा ॾोह या उन्हनि वस वारनि जा ॾोह। सो इन करे हिन मामले ते मजमूई तरह सिंध सां हिकिड़ी ज्यादती थी रही आहे ऐं उन ज्यादती में मां सम्झां थो त हुकुमरान इतिहाद ऐं उन में ख़ासि तौर ते हीअ ॿई वॾियूं पार्टियूं जेके सिंध में मौजूदु आहिनि शामिल आहिनि। ठीक है डॉक्टर अली साहब लाइन ते रहिजो। ही सो साहिबा हिन वक़्तु मुल्क में जेका सियासी बहरान वारी जेका सूरत हाल आहे, खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब जी जेकी चूंडूं आहिनि उन जे हवाले सां कुझु अॻुभराई नज़र आई आहे। ख्वाजा साद रफ़ीक, अयाज सादिक जी मुलाक़ात थी आहे परवेज़ खटक सां ऐं इहो मौज़ू उते जॾहिं ताज़ियत वारी जेका तकरीब हुई उन में शिरकत खां पोइ छेड़ियो वियो ऐं इहा ॻाल्हि ॿोल त पंजाब ऐं KP वारे मामले ते जेको बहरान पैदा थियो उन ख़ात्मे जे हवाले सां तहरीक इंसाफ़ अॻुभराई करे इहो बि मामिलो साम्हूं आयो आहे त तजवीज़ कई वई आहे त KP ऐं पंजाब जी जेके असेंबलियूं आहिनि उन्हनि खे जेकॾहिं बहाल कजे त जेको हीउ जेको बहरान आहे उनजो ख़ात्मो अची सघिजे थो। सम्झो था त असेंबली जी बहाली सां बहरान जो ख़ात्मो थींदो। हिकु पासे कोशिशि इहा कई पई थी वई त तहरीक इंसाफ़ खे जेको इक़्तिदारी जेको सर्किल आहे उन में रखणु घुरिजे ऐं उन्हनि उतां खां फ़रार अख़्तियार कयो ऐं इस्तीफ़ाऊं ॾिनियूं, असेंबलियूं टोड़ियूं। अहिड़ी रीति जेकॾहिं असेंबलियूं बहाल थींदियूं त चूंडुनि में ॿीहर ख़दशनि वारो जेको हिकिड़ो माहौल पैदा थींदो त छा KP ऐं पंजाब में जेको तहरीक इंसाफ़ जो जेको स्टांस आहे उन्हनि जूं जेके हुकूमतूं जेके क़ाइमु थींदियूं त उहो चूंड ते असर अंदाज़ थींदा त इहो मामिलो ॿीहर को हिकिड़ो बहितरी जो रस्तो कढंदो या ॿीहर मुश्किलातुनि जो सबबु बणिजंदो? ॿ इशू आहिनि। हिकिड़ो त जनरली जेका वक़्त खां अॻु में हुकूमत असेंबली खे डिज़ोल्व करण खां पोइ जेको माहौल पैदा थियो आहे उन सां ऑटोमेटिकली तव्हां वटि ॿ इशूज़ अची वञनि। हिकिड़ो इहो इशू इहो थी आहे जे तव्हांजा हिकिड़ो सभ खां वॾो सूबो में केरु बि अचे आहे, नून लीग अची सघे थी, पिटाई बि अची सघे थी। अगरि हूअ अची वञे आहे हिकिड़ी त ॻाल्हि ते छा केरु एक्सेप्ट करे आहे? तव्हांजे साम्हूं आहे त इमरान ख़ान हिकु राति जो हिकिड़ी स्टेटमेंट ॾिए थो, सुबुह जो ॿी स्टेटमेंट ॾिए थो, हुनखे पाण ते एतमाद कोन्हे या एतवार कोन्हे त छा ॻाल्हायां थो छा चवां थो। हिकिड़ो हुकूमत अची वञे जॾहिं जनरल इलेक्शन थी आहे त तव्हांजे साम्हूं थी आहे त ॿिनि सूबनि में ऑटोमेटिकली इलेक्शन थी वञे त को नओं बहरान पैदा थी आहे। हिन वक़्तु जेके इतिहादी आहिनि उन्हनि जो आहे त तव्हां इलेक्शन जेकी आहे उहा हिकिड़े ॾींहं ते जेका हमेशह हिन मुल्क में रहियो आहे त तव्हां इलेक्शन हिकिड़े ॾींहं ते कराई वञे ऐं पोइ जेको बि खटी अचे थो उहो पंहिंजो हुकूमत ठाहे अची त सम्झो था त हिन बहरान खे हल करण जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां हिन मसइले खे सॉर्ट आउट कयो वञे ऐं जेको टाइम फ्रेम आहे आवाम वोट ॾेई जिन खे बांधो आहे, जिन जिन पार्टियुनि खे ॾिनियूं हुकूमतूं मिलियूं उन्हनि कया त तव्हां त तकड़ी त तव्हां आवाम जी बेइज़ती पिया कयो त तव्हां उन्हनि खां वोट वठी वञो था ऐं तव्हां जॾहिं चाहियो त हुकूमत खे डिज़ोल्व करे वेही था रहो ऐं वरी तव्हां ऐलान था करियो त बाबा असीं जेको आहे न उहो चाहियूं था त इलेक्शन थी वञे। त अगरि हिन जो हल इहो निकिरे थो त बाबा हुननि खे वापसि हुकूमत करणु चाहिनि था, वापसि अचनि था, असेंबली में अचनि था ऐं हिकिड़ो टाइम फ्रेम अचे त ही जेके चइनी सूबनि जी जेको टाइम आहे उन टाइम ते इलेक्शन थियणु खपे ऐं जेको बि नई हुकूमत जेका बि ठाहे थी जंहिंखे बि आवाम वोट ॾेई आणणु चाहे थी, आवाम पसंदि करे थी, उहा अचे ऐं अची हुकूमत करे। उन सां गॾोगॾु असीं ज़रूरु इहो बि चाहींदासीं त इदारनि खे बि मनपसंदि थी वई कंहिंखे बि वही करणु के बि ख़ासि तौर ते असां ॾिठो आहे त जेका गुज़िरियल हुकूमत में जेको कुझु थियो उहो सभिनि जे साम्हूं आहे त मनपसंदि माण्हुनि खे आंदो वियो। इवन असां काफ़ी सारनि शहरनि में ख़ासि तौर ते तव्हां चवंदो त जॻहियुनि ते जेके जिन माण्हू ख़बर ई न हुई त 4-4 हज़ार 3-3 हज़ार में वोट खटी अची MP थी वेही रहिया, उहो बि न थियण खां पसंदि नापसंदि जी बुनियाद ते तव्हां कंहिं पार्टी आवाम जंहिंखे बि सिलेक्ट करणु चाहे थी, आवाम जंहिंखे वोट ॾियणु चाहे थी, उनखे पूरो हक़ ॾिनो वञे, उहा हुकूमत ठाहे, उहा हुकूमत करे। उन जी ज़िम्मेदारी अगरि उन्हनि आवाम ग़लति चूंडियो आहे त उनजो पाणी आवाम एहतिसाब कंदी। अच्छा, चाहियूं था त बिल्कुलु हिकिड़े टाइम ते टाइम फ्रेम ते इलेक्शन थियणु खपे ऐं आवाम ते एतमाद कयूं त आवाम कंहिंखे चूंडणु चाहे। अच्छा, ही साहिब अगरि जेकॾहिं ईअं खणी चइजे त ईंदड़ वक़्त में अगरि जेकॾहिं इहा कानून साज़ी थिए
त असेंबली जी जेका मुदत 5 साल आहे उनखे अगरि जेकॾहिं कंहिं टोड़ण जी कोशिशि कई त इहो कानूनी तौर ते ॾोह हूंदो ऐं असेंबली टोड़ण ते जेका उहा पाबंदी हूंदी। छा अहिड़े क़िस्म जी कानून साज़ी थियणु घुरिजे? ॾिसो, कानून साज़ी हिन वक़्तु बि कानून साज़ी तव्हांजे साम्हूं आहे त कुझु अहिड़ियूं अमेंडमेंट थियूं जेके तारीख़ी अमेंडमेंट आहिनि। 18 अमेंडमेंट में जेके तव्हां पावर्स जेके हुआ तव्हांजे साम्हूं आहिनि, आर्टिकल 154 जे तहत जेके पावर्स हुआ उहो तव्हां ॾेई छॾिया, प्रेसिडेंट पावर ॾेई छॾिया पार्लियामेंट खे। त वक़्त सां गॾोगॾु जेके अहिड़ियूं शयूं आहिनि जिन जी क्लॉज सां तव्हांजे लाइ जेके माण्हू जेके वोट ॾियनि था उन्हनि जी बेइज़ती कई थी वञे ऐं 18 महीना 9 महीना 11 महीना 2 साल खां पोइ वरी नई हुकूमत थी अचे, डिज़ॉल्व थी थिए। त अगरि उन्हनि सां वक़्त सां गॾोगॾु शयूं अचनि थियूं, पार्लियामेंट जे इन पार्लियामेंट जे जेकी चेंजिंग अचनि थियूं उहो थी थिए। पर जेकॾहिं तव्हांजी ग़लतियुनि जे करे जेको आवाम खे भुगतणो पए ऐं तव्हांजा फ़ैसिला, चाहे उहो एस्टेब्लिशमेंट हुजे, चाहे उहो सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला हुजनि, चाहे जेको आहे न आर्मी जे हवाले सां जेकी शयूं जेके हींअर तव्हांजे साम्हूं वक़्त सां गॾोगॾु शयूं अचनि पियूं, उन्हनि जी इन्वॉल्वमेंट जेसि ताईं रहंदी, इदारनि जी इन्वॉल्वमेंट रहंदी, इहे मुल्क जे लाइ हानिकार साबित थींदा रहंदा। तव्हांजे साम्हूं हाणे इदारनि जे ख़िलाफ़ तव्हां या तस्वर कोन करे सघियासीं जेको आहे वरी ईवाननि में या प्रेस कॉन्फ्रेंस जे थ्रू तव्हां इदारनि जे ख़िलाफ़ ॻाल्हायो। पर जिन खे तव्हां शइ ॾिनी, जिन खे तव्हां आंदो, अॼु उहो जेको तव्हांजे ख़िलाफ़ इदारनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाए तो तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां जिन खे पंहिंजो सम्झी आंदो, अॼु उहो तव्हांजी गिची में वहियल आहे। बिल्कुलु इदारनि खे सोचणु खपे बिल्कुलु तव्हां उन्हनि अहिड़ा जेको फ़ैसिला न करियो त तव्हां पंहिंजी अवामी पसंदीदा पार्टियुनि खे छॾे तव्हां जॾहिं ॿियनि खे पंहिंजो पसंदीदा करियो था त उनजो खमियाज़ो न सिर्फ़ु क़ौम खे भुगतणो थो पए, बल्कि तव्हांजे लाइ, तव्हांजे इदारनि जे लाइ तबाही जो बाइस थिए थो। तो असीं सम्झूं था त जेके अवामी पार्टीज़ आहिनि, खोड़ सारा तव्हांजे साम्हूं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा खोड़ सारा अहिड़ा अवामी नुमाइंदो जिन खे अवाम जेको आहे न नापसंद करे उन्हनि खे हाराए छॾियो। त अहिड़ा जेके आहिनि वोट जी ताक़त जेकी आहे उहो वधीक पावरफुल आहे, बाख़्तियार आहे। त अवाम जी तरफ़ अगरि सभिनि जो हूंदो त मूंखे अवाम जी तरफ़ ई वञिणो आहे ऐं अवाम ई मूंखे सिलेक्ट कंदी त ऑटोमेटिकली हुकुमरान बि जेको अवाम तरफ़ हुजंदो, पोइ जॾहिं ख़बर हूंदी त भाउ मूंखे अवाम वटि वञण जी ज़रूरत कोन्हे, मूंखे जेको आहे इदारा ई सिलेक्ट करे सघनि था, त पोइ अवाम जी बि अहमियत ख़तमु थी वेंदी, वोट जी अहमियत ख़तमु थी वेंदी। ठीकु तो आहे। इन करे चाहियूं था त इदारा जेके बि इदारा आहिनि उहो पंहिंजी जुडिशन में रही कमु कंदा त ऑटोमेटिकली जेके पार्लियामेंट जी सियासत आहे उहो वधीक मज़बूत थींदी, जमहूरियत वधीक मज़बूत थींदी। जेके लीडर्स आहिनि, जेके सियासतदान आहिनि, उहे बि सोचण ते मजबूर थींदा त बाबा असांखे चूंडी अचण वारी अवाम आहे, असांखे अवाम जे विच में वञिणो आहे, असांखे अवाम जा मसइला हल करणा आहिनि, असां अवाम जे लाइ बहितरी आहे। आउं सम्झां थी त जेका 10 साल 15 साल जी सियासत हिन वक़्त जी सियासत में ज़मीन आहे। अॼु आम वोटर ॻाल्हाए थो, चाहे उहो प्राइम मिनिस्टर हुजे, चाहे उहो बिलावल भुट्टो ज़रदारी हुजे, चाहे मुख़्तलिफ़ जेके माण्हू हुजनि, लीडर वञनि था, हुन ते अवाम ॻाल्हाए थो, अवाम टोके थो, अवाम सवाल करे थो, अवाम चूंडियल नुमाइंदनि खां पुछे थो, चाहे अवाम ॿियनि इदारनि खां पुछी सघे थो, नथो पुछी सघे। त बिल्कुलु तव्हांजे लाइ वधीक आसान आहे त तव्हां पंहिंजे MP MNN सां ॻाल्हाए सघो था, चई सघो था। ऐं हुननि खे बि लीडरनि खे MP MNN खे ख़ौफ़ हूंदो, डपु हूंदो कि 4 सालनि खां पोइ 5 सालनि खां पोइ वरी बि मूंखे अवाम जे विच में वञिणो आहे ऐं मूंखे हिननि खे फेस करिणो आहे। त हू वधीक दिलचस्पी सां, वधीक ईमानदार, वधीक कमिटेड थी पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत कनि। जे ख़िदमत न कई हूंदी, मां तव्हांखे ॿुधायां फैज़ प्रोग्राम में थ्रू त जिन माण्हुनि अवाम जे विच में न वेठा हूंदा, ख़िदमत न कई हूंदी, उहो चाहे कहिड़ी बि करे उहो हाराए ईंदो। त अवाम में शऊर आयो आहे, अवाम ॻाल्हाए थो, ऐं ख़बर आहे त ही कैंडिडेट मज़बूत आहे या न। बिल्कुलु अवाम ॻाल्हाए थो। हिर साहिब लाइन ते रहिजो। अली साहिब वटि बि इहो सवाल खयों था हलूं त हिन जेको कोशिशि कई पई थी वञे त जेको मुल्क में जेको बहरान आहे उनजे ख़ात्मे जे हवाले सां जेका कोशिशि नज़र अचे थी, ख्वाजा साद रफ़ीक ऐं सादिक पारां जेका अकबराई नज़र आई, सम्झो था त बहरान ख़ात्मो थींदो, का बहितरी नज़र अचे थी? अली साहिब ॾिसो फयाज़, ही बहरान को ऑर्गेनिक बहरान कोन्हे, ऑर्गेनिक माना फितरी को बहरान कोन्हे। ही सॼा जेके मामला हलनि पिया इहे सॼा गैर फितरी तरीक़े सां ऐं उन्हनि जो कोई बि हिकिड़ी नॉर्मल स्टेट जे अंदरि आम हालतुनि में आम मुल्क जे अंदरि इन्हनि जो तसवर नथो थी सघे। मिसाल तौरु जेकॾहिं काई बि जमायत सम्झे थी त उन एतमाद अवाम जो ख़तमु कयो आहे त उहा पंहिंजी उते हुकूमत टोड़े सघे थी। बर्तानिया में पोयनि 3-4 सालनि में तव्हां ॾिठो त घणियूं हुकूमतूं आहिनि, हिते घणा दफ़ा इलेक्शन थियूं, प्राइम मिनिस्टर बि तब्दील थिया साॻी पार्टी जे अंदरि, पर इन खां अलावा ब्रेक्सिट खां पोइ उन्हनि 2 दफ़ा इलेक्शनूं करायूं। बिल्कुलु त इहो नॉर्मल मुल्कनि जे अंदरि रिवाज हूंदो आहे त जेकॾहिं का जमायत कंहिं सूबे में, रियासत में या किथे सम्झे थी त उन वटि एतमाद न आहे रहियो त उहा इलेक्शनूं कराए सघे थी, उनखे
पॉलिटिकल टैक्टिक्स या मैन्यूवरिंग चई सघिजे थो। आइन में इन खां सवाइ को रस्तो कोन्हे त तव्हां उते 90 ॾींहंनि जे कहिड़ी बि नियत, हाणे आइन नियत कोन थो पढ़े, आइन चए थो त तव्हांखे उन सूबे जे अंदरि 90 ॾींहंनि में अच्छा इलेक्शन डॉक्टर साहब, कराइणी आहे। आइन बिल्कुलु चवे थो, पर माज़ी में जेकॾहिं 88 खां वठी अगरि जेकॾहिं असां ॾिसूं त आमरन या 88 खां में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हुकूमत जे ख़ात्मे खां वठी 90 ॾींहंनि जी चूंडुनि जे हवाले सां ऐलान कयो वियो, ज़ियाउल हक़ खां वठी मुशर्रफ ताईं पाण अचूं त कंहिं बि जेको हिकु डिक्टेटर जेको अणचूंडियल जेकॾहिं को माण्हू हुजे इक़्तिदार ते वेठो त उन्हनि 90 ॾींहंनि वारी जेका आइन जी जेका हिदायत हुकुम उन ते अमल नाहे कयो, त इहो माज़ी में थींदो रहियो आहे। पर पहिरियों भेरो जेको चूंडियल हुकूमत जे जेको दौर में अहिड़े क़िस्म जी जेका पेशरफ़ साम्हूं अचे थी ऐं अदलिया सां टकराव साम्हूं अची रहियो आहे, त सम्झो था त उन ते का पाबंदी मरणु घुरिजे, को कानून साज़ी थियणु घुरिजे त असेंबली खे 5 साल पूरा करणु खपनि। हुकूमत अगरि जेकॾहिं रिज़ाइन करणु चाहे थी त करे, पर असेंबली जी मुदत त पूरी थियणु घुरिजे। ॾिसो, मां इहा ई ॻाल्हि कई त हू अवां मार्शल आई ॻाल्हियूं कयूं त मार्शल जे दौर में हीअं थींदो रहियो, हूअं थींदो रहियो। मां चवां थो त कंहिं बि नॉर्मल रियासत में नॉर्मल वहिंवार में ईअं न थींदो आहे जेको हींअर थी रहियो आहे। मतिलबु छा थियो त असां अॻे ई आइन खां हटी करे आइन खां धार हिकिड़ो रस्तो वठी चुका आहियूं। हाणे इन जो किथे माना दंग किथे थींदो ख़ुदा ॼाणे थो। जेका पंजाब जी हुकूमत आहे उहा आइनी तौरु 3 महीननि लाइ आई, उहा उन खां टपी चुकी आहे। केपी जी हुकूमत जेका आहे सा बि उन जो माना जेको हाणे सिस्टम या वहिंवार हलंदो उहो आइन में दर्ज कोन्हे। अहिड़े ई तरीक़े सां जेको चवनि था त जुलाई में वफ़ाक़ी हुकूमत जो मुदो पूरो थींदो, असेंबलियूं पंहिंजे पाण खे एक्सटेंशन ॾींदियूं, इन सां बि जेको आइन खां मारो आहे हिकिड़ो दग अख़्तियार कयो वेंदो। जेको मुंहिंजो ख़्यालु आहे त ही बहरान दंग कोन थो थिए, भली ख्वाजा सअद रफ़ीक या किन जे बि विच में मुलाक़ातूं थियनि, इहे असेंबलियूं पंहिंजे पाण खे बहाल करे, मतिलबु आहे त हीअ सम्झनि था अञा थी सियासतदान त उन्हनि में पोइ असां उन्हनि जमायतनि जा नंबर्स घटि करे, जेका जमायतूं पावर में हुयूं, असां पंहिंजी मर्ज़ी जो वज़ीर आला हुते आणे सघूंसि था। इहे न थी सघंदो। ठीकु आहे, तजुर्बा था कनि। बहरान हर ईंदड़ ॾींहं माना हिन में हिकिड़े पासे खां लीकेज ख़तमु करण जी कोशिशि कंदा, ॿिए हंधा लीकेज थी वेंदो। ठीकु आहे। अच्छा डॉक्टर अली साहब, दंग न थींदो। डॉक्टर अली साहब, इन वक़्तु मुल्क में ऑडियो लीक्स वारो जेको बहरान आहे उन में तमामु घणी वात थी आहे। ताज़ो जस्टिस साक़िब निसार अॻूणो चीफ जस्टिस हुयो, उन जे हवाले सां ऑडियो लीक आई आहे। सम्झो था उन्हनि जे पारां बि इहे बयान पाया आहिनि, पर इहे बुनियादी इंसानी अख़लाक़ी जेके इतलाती जेके हक़ आहिनि उन्हनि जी इनराफ़ी न आहे। अहिड़े क़िस्म जी अगरि जेकॾहिं हरकतूं थींदियूं बावजूदि हिन जे ॻाल्हियूं बिल्कुलु ग़लति आहिनि, कानून मावराए कानून ॻाल्हियूं आहिनि, पर हिकिड़े पासे मावराए कानून कमु थो थिए, ॿिए पासे जेको कमु थिए पियो थियो उहो जाइज़ कयो थो वञे। ॾिसो फयाज़, ही हाणे थिए पई प्योर पावर पॉलिटिक्स हिन मुल्क जे अंदरि। उन जे अंदरि को बि जमहूरी नॉर्म, अख़लाकियात, रिवायात उन खे बिल्कुलु पासे करे ही हाणे पावर पॉलिटिक्स थिए थी त दुश्मन जे कंहिं बि सूरत में हुनखे कमज़ोर करिणो आहे, दांगी भञणी आहे, असांखे तरीक़ा कहिड़ा बि अख़्तियार कया वञनि। तो इन सां जेको मूं सवेरे अर्ज़ु कयो त बिगाड़ वधंदो, इन सां का शयूं बहितर कोन थींदियूं। छाकाणि हिकिड़ो ब्रॉडर सोसाइटी जे अंदरि कंसेंसस कोन्हे, हिकिड़ी डिवीजन मौजूदु आहे। हाणे उन डिवीजन जे अंदरि अॻु में छा हूंदो त कुझु अदारा अहिड़ा हूंदा जिन खे माण्हू नाले वठंदे बि घबराईंदो हो या उन्हनि जे बारे में ॾिसण सां तव्हां सिविल मैजिस्ट्रेट जे हवाले सां बि कॾहिं टीवी प्रोग्राम नथा करे सघूं, पर हींअर मुल्क जे आला तरीन अदलिया जे बारे में सोशल मीडिया ते टीवी ते जेको ॻाल्हायो थो वञे उहो ॼण त शयूं क़ाबिल क़बूल थींदियूं पियूं वञनि। इहो पहिरियों दफ़ो थियो आहे जहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं थियूं। जी जी, ॾिसो ही रिवायत ऑडियो लीक्स जी जेका रिवायत हुई उहा त इमरान ख़ान बि वियो, उन जे दौर में ऑडियो लीक्स शुरू थियूं। ऐं इन खां अलावा तव्हां हिकिड़े साहब मुनीर रहमान जो कंहिं ज़माने में एजेंसियुनि जी हुकूमत नाले किताब पढ़ियो हूंदो, हमूदुर रहमान कमीशन हुई, जस्टिस मुनीर जा मामला हुया। कीअं पुराणे ज़माने खां जेके टेलीफोन टैपिंग थींदी हुई सियासतदाननि जी, उहा सभिनी खे ख़बर हूंदी त IB। अच्छा डॉक्टर साहब, वक़्तु घटि आहे, कोशिशि कयूं था बसि बाक़ी चंद मिंट रहिजी विया आहिनि। ख़ासि तौर ते उत्तर सिंध में गोटकी, जैकबाबाद, कश्मीर में बदमनी वारी सूरत हाल कीअं था ॾिसो? माज़ी में कानवाए वारो कल्चर हुयो, हिन वक़्तु ॿीहर धाड़ियल कल्चर जेको सिर खणी रहियो आहे, त उन सूरत हाल खे कीअं था ॾिसो? हुकूमत जो फेल्यूर न आहे त ॿीहर जेका बदतरीन बदमनी वारी सूरत हाल पैदा थी रही आहे? फयाज़, हिन में के बि ॿ राया न आहिनि त हुकूमत ऐं ॿिया जेके उन्हनि जा ॻुझा हथ चऊं या जीअं अली वज़ीर उन में क़ौमी असेंबली जी स्पीच में चयो त
अफ़गानिस्तान मां भागोला जा भॻल जेके माण्हू आहिनि उन्हनि खे बि सिंध जे उत्तर सिंध जे कचे में पनाहूं मिलनि पियूं। सो इन करे ई इन जे अंदरि जेका सिंध हुकूमत जी मजबूरी आहे त उनखे सरदारनि जा वोट खपनि था, सरदारनि खे धाड़ेलनि जी मजबूरी आहे जेके उन्हनि खे कचे जूं पोलिंग स्टेशनूं कटराइनि था ठीकु आहे। ऐं कचे जे उन्हनि धाड़ेलनि वटि जितां जितां उहा रसद हथियार या मदद पहुचे थी वञे, उहे ड्रोन पहुचनि था। इहो सभिनी खे अंदाज़ो थिए थो त इन्हनि जी सरपरस्ती थी रही आहे। इन जे पुठियां हिकिड़ी वरी बि मां चवंदुसि त हिकिड़ी रांदि आहे जेका सभिनी जो घर साड़ींदी, ईअं कोन्हे त जेके ठीकु माण्हू आहे। इहो रांदि आख़िरी खेॾनि था मिंट उहे रहियो न आहे, करे इहो ई सघंदा। सवाल हीर सूअ साहिब सां कयूं था। हीर साहिबा, कीअं था ॾिसो जेको बदअमनी जेका सूरत हाल आहे उनखे कीअं बुंजो ईंदो? इल्ज़ाम लॻनि था त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत में अहिड़नि क्रिमिनल्स खे सपोर्ट थी मिले। ॾिसो हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे बिल्कुलु त ॾिसूं पिया ऐं तशवीश आहे हिन फ़िलहाल का बि हुकूमत न चाहींदी त हुकूमत जी कारकर्दगी ते सवाल उथे। सो सम्झूं था त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पुलिस ऑपरेशन्स वग़ैरह कया विया आहिनि, थियनि पिया। ऐं तव्हांजे साम्हूं वटि कराची में जेका सूरत हाल उहा तव्हां अॻु में पास में अगरि ॾिसो कहिड़ी हुई, उन ते बि सम्झूं था त पाकिस्तान पीपुल्स पार्टी उनखे बहितर कयो, शयूं शहर जी पर रोशनी ॾिसो खे ॾिसो वापसि हे आंदो। साहिब, ऐं पाकिस्तान हिन वक़्तु पीपल्स पार्टी जेकी काफ़ी शयूं हुन बहितर में कयूं। जेकी सूरत हिन हाल वक़्तु आहे बि उन सुठो ते IG सिंध में मौजूदु आहे, पर कराची में स्ट्रीट क्राइम जेको आहे उनजो ख़ात्मो नथो थिए। उत्तर सिंध में दाड़ियल कल्चर तमामु घणो जेको फ़रोग़ वठी रहियो आहे। न हिन ते बिल्कुलु एक्शन थिए थो ऐं एक्शन खणणु खपे। एक्शन वठे त मां ज़ाती ॻाल्हि एज़ ए पार्लियामेंटरी त मूंखे हिन जो अंदाज़ो न आहे त हुन ते केतिरो एक्शन छा शयूं थियूं आहिनि, पर सम्झूं था त जेके एक्शन जेके ॿुधूं था कैबिनेट मीटिंग्स में, हिन वक़्तु कैबिनेट जी मीटिंग जेका मिक्स आहे उन में इहे टॉपिक्स रखियल आहिनि त हुनखे लॉ एंड इंस्टीट्यूशन खे ख़ासि तौर ते जेको दाड़ियल कल्चर आहे उन ते कहिड़ी तरह सां कार्रवाई कई वञे। मुख़्तलिफ़ वक़्तनि में असांजी पुलिस कार्रवाई कयूं बि आहिनि ऐं करे बि थी। तो इंशाल्लाह ठीकु उमेद आहे। आहे त हिन शयुनि ते बाक़ाइदा कंट्रोल कयो वेंदो। इहा हिकु शइ शायदि हिकिड़े ॿिनि माण्हुनि जे लाइ सपोर्ट हूंदी, बाक़ी जनरली पाकिस्तान पीपुल्स पार्टी न इन्हनि शयुनि जी करे सपोर्ट कई आहे, न करे थी। ऐं उहो यकीन करे थी आवाम ते दाड़ियुनि जी बेस ते या उन्हनि जी ॿिनि चइनि जेकॾहिं के सपोर्ट करवानो त हूंदी ॻाल्हि आहे। जनरली इनखे न पसंदि कयो आहे, न करे थी ऐं इंशाल्लाह इन्हनि ते कंट्रोल कयो वेंदो। ठीकु आहे, वॾी महिरबानी हीर सूअ साहिबा ऐं डॉक्टर अली अहमद रिंद साहिबु। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी थो पहुतो आहे, इजाज़त ॾींदा। ॿीहर इन प्रोग्राम में कंहिं नए मौज़ू सां बहस कंदासीं। अल्लाह भाई।